औज़ुबिल्लाहिमिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। शुरू अल्लाह जे नाले सां जंहिं पूरी काइनात खे कल्पियो। दुरूद हज़रत मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते जंहिंखे अल्लाह ताला पूरी इंसान ज़ात लाइ मोलम बणाए मोकिलियो। अस्सलामु अलैकुम दोस्तो, मूंखे उमेद आहे तव्हां सभु ख़ैरियत सां हूंदा, ठीकु हूंदा। तव्हां सभिनी खे आउं मेरान एजुकेशन में भलीका अचां थो। दोस्तो, जीअं त तव्हांखे ख़बर आहे त सिंध पब्लिक सर्विस कमीशन वारनि जेको आहे थियल पेपर ऐं अॻिते आयल पेपर सभिनी खे जेको आहे रिजेक्ट करे छॾियो आहे। त उहे दोस्तनि इहा हिकिड़े क़िस्म जी ख़ुशख़बरी बि आहे त ॾुख जी ॻाल्हि बि आहे। हिकिड़ो त ख़ुशख़बरी उन्हनि लाइ आहे जिन जो पेपर जेकॾहिं थोरो घणो सही न बि थियो हुजे, सही नमूने सां उन्हनि तयारी न कई हुजे, त उन्हनि खे हिकिड़ो ॿीहर मौक़ो मिली वियो दुबारा जेको आहे सुठे नमूने सां तयारी करण जो, सुठी तयारी कनि ऐं नेक्स्ट पेपर जेको उन्हनि खे मिले ऐं उहो सुठे नमूने सां करे अचनि। ॾुख जी ॻाल्हि उन्हनि लाइ आहे त जिन पेपर कयो आहे फस्ट अटैम्प में, उन्हनि सुठियूं मार्कूं खयूं आहिनि पंहिंजे अंदाज़े मुताबिक़ ऐं उन्हनि खे लॻे थो त हू क्लियर करे सघनि था, त उन्हनि लाइ थोरो ॾुख जी ॻाल्हि आहे। पर ॾुख जी ॻाल्हि न हुजणु खपे, छो जो जेको फस्ट अटैम्प सुठे नमूने सां करे सघे थो, जेकॾहिं सेकेंड अटैम्प आयो त उन लाइ का बि मुश्किल जी ॻाल्हि कोन्हे, त उहो सेकेंड अटैम्प बि सुठे नमूने सां करे सघे थो। पर असांजी जेको सिंध में जेको इहो सिस्टम हले पियो रिश्वत खोरी वारो, इन सां सिंध जी मेरिट जेको आहे लतार थिए थी। इहा हिकिड़ो ॾुख जी ॻाल्हि आहे त अहिड़ो असांजो इदारो सिंध पब्लिक सर्विस कमीशन ऐं उन में बि इहे अफ़ाल, त इहा थोरो अफ़सोस जी ॻाल्हि आहे। बहरहाल अलाह साईं चङाई कंदो। हर को जेको बि क़दम थिए थो, जेका बि ॻाल्हि थिए थी, जेके बि वाक़िया थियनि था, उन्हनि में सभु कंहिंमें न कंहिंमें अलाह साईं जी रज़ा ज़रूरु शामिलु हूंदी आहे। तंहिं करे परेशान न थियो, तव्हां जेको आहे हीअं डबल महिनत कयो। जिन दोस्तनि फस्ट अटैम्प सुठो कयो आहे उन्हनि खे बि गुज़ारिश आहे त महिनत कनि। जिन दोस्तनि जो सही न थियो आहे, चङे नमूने सां न कयो आहे, त उन्हनि खे बि गुज़ारिश आहे त उहो जेको उन्हनि खे हिकिड़ो ख़ुदा जी तरफ़ां चांस मिलियो आहे, ॿियो चांस मिलियो आहे, त इन चांस खे ज़ाया न कजो ऐं छिके महिनत कजो, त अलाह साईं तव्हांखे जेको जेको आहे कामयाबी अता फ़रमाए। मुंहिंजूं दुआऊं आहिनि तव्हां सभिनी खे, अलाह साईं कामयाबी अता फ़रमाए। दोस्तो, अॼु जी जेको वीडियो सिंधी ग्रामर जे हवाले सां बीहक जूं निशानियूं आऊं खणी आयो आहियां। पहिरीं थोरो दम जी निशानी इहा आहे, कामा वारी नंढी कामा, जंहिं हंध ते ही निशानी ॾिनल हुजे उते थोरो साह खणी वठिजे। हेठियां मिसाल ऐं क़ाइदा ध्यान में रखो। अलफ़, जॾहिं कंहिं जुमिले में ॿ या वधीक साॻे क़िस्म जा लफ़्ज़ कम आयल हुजनि त उन्हनि जे विच में थोरो दम ॾिजे। मिसाल, कासिम, मज़हर, अल्ताफ़ ऐं फ़िदा मेले ते विया। हाणे ॾिसो, हिन में कासिम मज़हर जे विच में कामा जी निशानी थोरे दम जी निशानी आहे। अहिड़े तरीक़े सां नंबर ॿियो आहे इख़लाक़ हुसैन, इख़लाक़ वारो, होशियारु, महिनती ऐं चालाक छोकर आहे। अहिड़े तरीक़े नंबर टियों मिसाल आहे असरम हींअर टुपी कुॾी खिलंदे घर वियो। इन खां पोइ हीअ थोरो नोट आहे, मुर्तब जुमिलनि में जे मदारी जुमिला इस्तेमालु थियल हूंदा आहिनि तिन जे पुठियां थोरो दम ॾियणु घुरिजे। हीअ थोरे दम जी निशानी अॻिते हलूं था। अच्छा, अञा मिसाल जेके मुर्तब जुमिले जा आहिनि, मसलन जॾहिं आउं घर पहुतसि तॾहिं 5 थिया हुआ। जेकॾहिं तूं महिनत कंदे त कामयाबु थींदे। ही मुर्तब जुमिला आहिनि। ठीकु आहे, मुर्तब जुमिला, मुरकब जुमिला, मुफ़रद जुमिला, इन्हनि ते मुंहिंजी वीडियो ठहियलु आहे सुठे नमूने सां मुंहिंजो सम्झायल आहे। जेकॾहिं कंहिं ॾिठी आहे त वेल एंड गुड, जेकॾहिं न ॾिठी आहे त उहो यूट्यूब ते सर्च करे सघे थो।
उन खां पोइ नंबर ॿियो आहे अधु दम। अधु दम जी निशानी इहा आहे, मथां टुको हेठि कम। जंहिं हंधि ही निशानी हुजे उते थोरे खां वधीक साह खणिजे। हेठियां क़ाइदा ऐं मिसाल ध्यान में रखो। अलफ़, जॾहिं मुरकब जुमलनि में के धारदार ख़्यालनि वारा जुमला हुजनि पर संदन पाण में को ज़ाहिरी ख़्वाह मानवी लाॻापो हुजे, तिन जे विच में अधु दम ॾिबो आहे। मसलन मुरकब जुमला, मूं तव्हां पहिरीं चयो मुरकब जुमला, मुरतब जुमला ऐं मुफ़रद जुमला, इन्हनि ते मुंहिंजी वीडियो ठहियल आहे। जेकॾहिं कंहिं ॾिठी आहे त गुड, जेकॾहिं न ॾिठी आहे त उहो सर्च करे सघे थो, यूट्यूब ते पई आहे उहा वीडियो मुंहिंजी चैनल ते। मसलन नंबर पहिरियों आहे, बादशाह पंहिंजे अकुल सां मुल्क हलाए थो, सिपाही उन लाइ विढ़े थो। ऐं इहो मुरकब जुमिलो आहे। हिते पाण जेको आहे अधु दम जी निशानी ॾींदासीं। ठीकु आहे। जज इंसाफ़ करे थो, ईअं आहे तॾहिं माण्हू दुनिया में हले थो। अच्छा, ॿिए आहे, जॾहिं ॿिनि धारदार ख़्यालनि वारा इस्तिलाह गॾु अचनि या उहे पाण में वास्तो रखंदड़ हुजनि त उन्हनि जे विच में अधु दम ॾियणु घुरिजे। मसलन धण त धणी न त विकण खणी, वार त फणी न त कूड़ाए खणी। ठीकु आहे। अच्छा, उन खां पोइ नंबर 2 आहे दम जी निशानी। 2 टुका आहिनि। जिते कंहिं माण्हू जा चयल अल्फाज़ हू बहू लिखणा हुजनि त उन्हनि जे अॻियां ही दम इस्तेमालु कजे। माना जॾहिं कंहिं माण्हू जा लफ़्ज़ असांखे हू बहू लिखणा हुजनि। हेठि ॾियण मिसाल ऐं क़ाइदा ध्यान में रखो। अलफ़, जंहिं शइ जो बयानु कजे तंहिं शइ ऐं उन जे कयल बयान जे विच में दम ॾिजे। हाणे मिसाल ॾिसूं था, कुर्सी, ऐं ॾिसो हिते कुर्सी जे अॻियां दम जी निशानी। काठ या लोह जी ठहियलु आहे ऐं वेहण जे कमु ईंदी आहे। अच्छा, उन खां पोइ ॿिए आहे, जॾहिं शयुनि जी फ़हिरिस्त या यादाइश ॾिजे तॾहिं यादाइश वारी शयुनि जे अॻियां दम ॾिजे। मसलन मूंखे ही शयूं ज़रूरत में आहिनि, दम जी निशानी। कोट, मफलर, पेंट ऐं स्वेटर। उन खां पोइ ते आहे, जॾहिं का चवणी या कंहिंजा चयल लफ़्ज़ हू बहू मिसाल तौरु ॾियणा हुजनि तॾहिं उन्हनि चयल लफ़्ज़नि जे अॻियां दम ॾिजे। मसलन शाह साहिब फरमायो आहे, तती थधी कान्हे वेल वेहण जी। ठीकु आहे। इहा आहे दम जी निशानी। हुन खां पोइ आहे पूरो दम माना फुल स्टॉप। जिते ही निशानी ॾिनल हुजे उते चङो वक़्तु बीहिजे ऐं साह खणिजे। जिते हिकु ख़्याल वारो जुमिलो पूरो थिए उते पूरो दम ॾिजे, या जिते हिक खां वधीक अहिड़ा जुमिला हुजनि जिन जो पाण में को बि लाॻापो न हुजे त उन्हनि जे विच में पूरो दम ॾेई छॾिजे। हिते जुमिलो आहे त उन्हनि जे विच में पूरो दम ॾेई छॾिजे। मिसाल पढ़ूं था, अनवर हैदराबाद खां वापसि आयो आहे। नंबर ॿियो आहे, हींअर आउं सखर वञा थो, 5 ॾींहंनि खां पोइ वापसि ईंदसि। ही हुई दम जी निशानी। अॻिते हलूं था, सवाल जी निशानी तव्हां सभिनी खे ख़बर आहे कहिड़ी हूंदी आहे। जंहिं हंध ते उहो निशान ॾिनल हुजे त उनखे सवाल पुछण वारे लहजे सां पढ़िजे, या जिते सवाल पुछणु मक़सूद हुजे उते ई निशानी ॾिजे। मसलन तुंहिंजो नालो छा आहे, छा अफ़ज़ल आयो आहे, केॾांहुं पियो वञे, तो ही हिसाब कीअं कयो आहे। इहा हुई सवाल जी निशानी। उन खां पोइ आहे नंबर 6 निदा जी निशानी। कहिड़ी आहे, अजब वारी निशानी।
जंहिं जाइ ते हीअ निशानी हुजे उते दिलि जी कैफ़ियत जहिड़ी बि हुजे ज़ाहिर करणु घुरिजे। मसलन अचरज या जब मार ही नांग त ॾिसो, जोश वाड़े यार मूंखे अकेलो फिटो करे वे, ॾुख अफ़सोस ख़ादिम नापास थी पियो, सुध शल आऊं इम्तिहान में पास थियां, ख़ुशी वाह वाह अॼु ॾाढो सुठो ॾींहुं थियो आहे। उन खां पोइ आहे वाक जूं निशानियूं। वाक जूं निशानियूं वरी कहिड़ियूं आहिनि, मथां जेके ॿ इन्वर्टेड कामाज़ हूंदियूं आहिनि उहे आहिनि वाक जूं निशानियूं। हिन जे इस्तेमाल लाइ ही मिसाल ॾिसो, अलफ़ जंहिं ते मज़मून लिखणो हुजे उनखे वाक जी निशानियुनि में बंदि कजे। जीअं त कंहिं बि हिक ते मज़मून लिखो, हवाई जहाज़ वाक जी निशानी, जंग वाक जी निशानी, हया वाक जी निशानी। अहिड़े तरीक़े सां ॿिए आहे कंहिंजो शेर कोल या चयल लफ़्ज़ बयानु करणा हुजनि त उन्हनि खे वाक जी निशानी में बंदि कजे। जीअं त शाह साहिब फरमायो, तती थधी कान्हे वेल वेहण जी। चौथे किताब में लिखियलु आहे त उन उज़वनि में जेको नंढो उज़वो ज़बान आहे पर केॾा न उब थी फाड़े, त इहे वाक जूं निशानियूं हिते ईंदियूं। ही हुई अॼु जी वीडियो तव्हांखे कीअं लॻी? मूंखे उमेदु आहे त वीडियो पसंदि आई हूंदी। पंहिंजी कमेंट्स में राय ज़रूरु ॾिजो। ओके, अल्लाह हाफ़िज़, टेक केयर।